फरमाए तिने के बस सजाऊं मिलंदियूं हिकड़ो तयो इफलास में मिस्कीनी में मुब्तला थी विंदो इन जी रोज़ी जी बरकत खजी विंदी बियो त रब करीम ने के कोढ़ जो मर्ज लगाईंदो रब शल पनाह में रब शल बचाए मुसलमानन के यो कोढ़ियो थींदो यो अफलास में पजी विंदो मिस्कीनी मुश्किलात में अची विंदो जेको इख्तियार कंदो आ व्यापार कयो था तो व्यापार जा मसाला सिखो केड़ो व्यापार जायज आ केड़ो ना जायज आ चो सल्लल्लाहु अलैहि कया मदीने वाले साईं फरमायो हजरत जाबिर तो चवे लान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आकिलुर रिबा व मुकिलहु व कातिबहु व शाहिदैहि व कालहुम सवा मदीने वाले साईं लानत किया उन मानू ते जेको व्याज खाए तो जेको व्याज वठे तो जेको व्याज दिए तो इनन सभिनी ते साईं फरमाइन था तो व्याज लिखण वारे ते व्याज जे शाहिदन ते सभिनी ते अल्लाह जी जे रसूल लानत कया ऐं साईं फरमाइन था ये गुनाह में सभई बराबर देण वारो भी सागो गुनाहगार आ वठण वारो भी सागो गुनाहगार आ उन जो शाहिद थियण वारो भी सागो गुनाहगार आ ऐं उन के लिखण वारो उन जो शाहिद बनजण वारो ये सभई लानत जा हकदार हैं ऐं सभिनी जो गुनाह हिक जहिड़ो गाल समझो था न साईं करीम फरमाइन था तो व्याज जो हिकड़ो रुपयो वठे अल्लाह वटे एडो गुनाह हुआ जे को मानू 36 बेरा जिना करे 36 बेरा जिना करे और हिकड़ो दिरहम हिकड़ो रुपयो व्याज जो वठे हां ओ मुसलमान व्याज खां बचो ओ मुसलमान हराम कमाई खां बचो नाजायज मुनाफाखोरी खां बचो पंजे बच्चन के भी नापाक पैसो न खारायो पायो त हलाल पायो खाओ त हलाल खाओ रहो त हलाल मकान ते रहो अल्लाह जी तव्हां ते रहमत वसी वेंदी चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अल आरियत मुवद्दातुन वल मिनहत मरदूदतुन वद्दैन मक़दियुन वज़ईम गारिमुन सुभान अल्लाह महबूब जे लफ्ज़न ता सदके वञो जवामिउल कलिम लफ्ज़ थोड़ा माना घणी लफ्ज़ थोड़ा माना घणी निंड थी अचे ये जगह रहे बिठाने के पहरे वठी लो एरे उठा दे के बिठा जलसो बुधण आयो या भत जे सॾ ते आया वठी छिके थी हां तहां के एड़ो वाइज खपे जो सिद्धो जन्नत जी टिकट मिले मौलवी साहब एकड़े के पाटलो खणी आयो भत जो बूटियूं न बटरे मथे की भेणा इन बूटियुन मथे तू मोन के खत्मो ॾियारी इन बूटियुन हेतरा सारा मरी विया इन टिन बूटियुन ते उन जा रूह खुश थी जा एड़ो जो तड़ी पचीस ओ वियो सो वडो पाटलो जे सजो बूटियुन जो भरे पाटलो भरे आयो तो मौलवी साहब उन के खणी भाकुर पातो भाकुर पाए मथे करे ची बाबा जन्नती दिसणा त हिन के
हे तो जन्नत पाटड़ो बूटियो नहीं से त जन्नत जी टिकेट दई छे तहां के एड़ो तकरीर एड़ो मौलवी खपे एड़ो वाइज खपे जो धू जन्नत ए मसला सिखो दीन जू गालियूं सिखो ओ मुसलमान की जिंदगी गुजारन खपे पंजा माशी मामलात जेके शरीयत कुरान ऐं हदीस सेखारिया आहिनि उन ते अमल कर त अल्लाह जी रहमत वसई चओ अल्लाह अल्लाह साईं फरमाइन था अल आरियतु मवद्दातुन उधर वापस कभी चा उधर वापस करनिया के का जे उधारी वठे दिल में इरादो त दीतो सांस कोन समझो था यो धाड़ेला यो धाड़ेला समझो था जेको मानू पराई दावत में बिना सद जे वियो तो चोर बनजी वियो धाड़ेल बनजी मोटियो चोर थी वियो माना लिक में वियो के दावत कोन चोर थी वियो वरी वनी दीना दास्ती खाधई धाड़ेल थियो दीना दास्ती पराई मानी नको दावत न सड न सलो पराई मानी सन वेठा धाड़ेल चे बोय ने किया ना जेको दीना दास्ती पूरा करे छे बिना सड जे बिना दावत जे पराए भत में वियो चोर बनजी वियो धाड़ेल बनजी मोटी गाल समझो था साईं फरमान था